जीअं त आउं जमील अहमद काज़ी वलद काज़ी मोहम्मद तैयब अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस उन करे करियां थो त आउं मोरो शहर जो रहवासी आहियां ऐं मुंहिंजे मोरो शहर में अबाणी मिल्कियत आहे जंहिंमें 5 दुकान सब्जी मार्केट में आहिनि ऐं 6 दुकान शाही बाज़ार सोनारा बाज़ार में आहिनि। ठीकु आहे। ऐं कुझु प्लाट मुख़्तलिफ़ जायुनि ते आहिनि। उन ई मिल्कियत जो सिविल ऐं मुंहिंजे मरूम भाउ मुश्ताक अहमद ऐं उन जे घरवारीअ जे विच में कोर्ट सगोरीअ में केस हलंदड़ आहे। जीअं त अञा ताईं वारिस न थी सघिया आहिनि। आउं आला अमलदारनि खे गुज़ारिश थो कयां त आबिद अली पीरज़ादो ऐं अरबाब अली पीरज़ादो इहो अरबाब अली धनी बख़्श सनाब धनी बख़्श ऐं अयाज़ पीरज़ादो सरावा बज़ादो सदर आहे ज्वेलर्स जो ऐं ॿियो सरदार अली शाह मंज़ूर शाह जो पुटु आहे। त मुंहिंजे ख़ानदान खे कूड़ा दिलासा ॾेई आसरा ॾेई असांजे ख़ानदान में फितनो वधाइणु चाहिनि था ऐं पाण में विढ़ाइणु चाहिनि था। असांजो को बि जानी माली नुक़सानु थियो त मथां जवाबदार हूंदा ऐं असांजे ख़ानदान जी का बि लेती मिल्कियत जे सिलसिले में कई वई त उन जो ज़िम्मेवार पाण रहंदा। हीउ बयान रिकॉर्ड ते रखियो वञे। अच्छा तव्हांजो जेको मैटर आहे उहो कंहिंसां हलंदा? असांजो मैटर मुंहिंजी भाॼाई इहो जो सिविल कोर्ट में थो हले। अच्छा पोइ हाणे मामिलो छा आहे? मतिलबु हाणे छा आहे मामिलो आहे त उहो कॉम्प्रोमाइज़ कोन थी करणु चाहे। इहे मिल्कियत विकिणे पई बिना ॿुधाइण जे। अच्छा असांखे ॿुधाए का ख़बर कोन्हे ऐं बिना पार्टीशन जे मिल्कियत पई विकिणे। तव्हांजी का विरासत वग़ैरह थी आहे? न का कोन थी आहे। गॾियल मिल्कियत आहे। इनहेरिटेंट प्रॉपर्टी आहे मुंहिंजे वालिद साहिब जंहिंमें मुंहिंजूं भेनरूं बि अदावास आहिनि ऐं उन जा मुंहिंजा भाणेजा बि आहिनि। असां सभु आहियूं। तव्हांजो मुतालो छा आहे? असांजो मुतालबो आहे त मुंहिंजे किराएदार खे तंग था कनि त बार बार ख़ाली करे जो दुकान। मुंहिंजा किराएदार छो ख़ाली कनि? कोर्ट सगोरे में केस हले पियो। जॾहिं कोर्ट चयो त भली ऑर्डर कयो त ख़ाली करे कंदासीं। हिकिड़ो मसइलो आहे। हुन मां को ख़तरो को धमकियूं वग़ैरह आयो? हा